ख़बर असां शेयर कंदासीं। मोरो में तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख पंहिंजे नोटिफिकेशन में 1 महीने लाइ क़ाइम मक़ाम सिंध जो जनरल सेक्रेटरी अमान काज़ी खे मुक़रर करे छॾियो आहे ऐं अलॻि नोटिफिकेशन में सिंध जे 3 डिवीज़न जे उहिदेदारनि जो ऐलान बि कयो आहे, जंहिंमें शहीद बेनज़ीराबाद लाइ डिवीज़न जो सदर इनायत ख़ान रिंद, जनरल सेक्रेटरी मुश्ताक जुणेजो, सीनियर वाइस प्रेसिडेंट सरदार रमज़ान लुंड, एडिशनल जनरल सेक्रेटरी नसरुल्लाह खटक ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न लाइ सदर आफ्ताब कुरैशी, सीनियर वाइस प्रेसिडेंट निज़ामुद्दीन राहमो, जनरल सेक्रेटरी लेखराज माली, एडिशनल जनरल सेक्रेटरी एडवोकेट एजाज़ रंधवा ऐं सखर डिवीज़न लाइ सदर मीर इफ्तिखार लुंड, सीनियर वाइस प्रेसिडेंट असद गुरजी जाहे, सीनियर वाइस सदर अब्दुल सत्तार छछर, जनरल सेक्रेटरी मीर इकबाल बिजाराणी, एडिशनल सेक्रेटरी मोहम्मद ईसा डोमकी खे मुक़रर कयो वियो आहे। उन मौक़े ते सर अमानुल्लाह काज़ी सरदार रमज़ान लुंड पंहिंजे ख़िताब में चयो त उहो वक़्तु परे नाहे जॾहिं हिन मुल्क में इमरान ख़ान वज़ीर आज़म हूंदो।